अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, मकानी चूंडुनि जो माहौल मतल आहे। हर वस्ती, हर वाण, हर शहर, हर गली, हर ॻोठ, हर चौक चौराहे ते मौज़ू गुफ़्तगू साॻियो ई आहे त मकानी चूंडूं थियण वञनि पियूं। अवामी दिलचस्पी केतिरी आहे इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी रवायतुनि जे बरअक्स हिन भेरे मकानी चूंडूं कराए रही आहे। भल पोइ कोर्ट जा अहकामातनि खे तामील कंदे कराए रही आहे या कंहिं ॿियनि सबबनि जे करे कराए रही आहे, पर मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। पीपल्स पार्टीअ ते सदाईं इहो इल्ज़ाम लॻल रहियो आहे त पीपल्स पार्टी मकानी चूंडूं न कराईंदी आहे, पर हिन दफ़े उहा रवायतूं टोड़ींदे पीपल्स पार्टी मकानी चूंडूं कराए पई ऐं उनजे लाइ मरहलेवार चूंडुनि जो माहौल मतल आहे। हर हिकु इलाइक़े में ख़ासि तौर ते जेके उत्तर सिंध जा इलाइक़ा आहिनि उहे पहिरें मरहले में उहे ज़िला काफ़ी सारा अचनि था ऐं ॿिया मरहलनि में ॿिया समूरा इलाइक़ा ईंदा। हिन दफ़े हीउ मलाखड़ो कीअं थींदो, हीउ मैदान ते लथल जेके पहलवान आहिनि उहे पंहिंजा पंहिंजा सियासी गुर ॾेखारींदा। ज़ाहिर आहे बलदियाती सिस्टम हिकिड़ो अहिड़ो सिस्टम आहे। ॾखिण एशिया जे ॾाहे सियासतदान जवाहरलाल नेहरू चयो हो त मां पंहिंजी सियासत बलदियाती इदारनि खां शुरूआति कई हुई उनजी, ऐं उन मां सिखियो हुयो ऐं हक़ीक़ी सियासत जी शुरूआति थी इन खां थी माण्हू सियासत जा समूरा दाव पेच हितां सिखे थो। छो जो हेठी सतह ताणी माण्हुनि सां पालो पवे थो, वास्तो पवे थो, माण्हुनि जे नंढड़नि नंढड़नि मसइलनि ताणी उहा पहुच हुजे थी ऐं माण्हू डायरेक्टली उतां जे मकानी चूंडियल नुमाइंदे सां राब्तो करनि था। ॻोठाणो इलाइक़ो आहे त उहे पंहिंजे यूसी जे चेयरमैन सां राब्तो करनि था, पंहिंजे जेको उनजो काउंसलर आहे उन सां राब्तो करनि था, पर यूसी चेयरमैन ताणी घटि में घटि यूसी चेयरमैन ताणी हर हिकु ॻोठ जे माण्हू जी रीच हुजे थी, अप्रोच ओसि ताणी करे सघे थो। जेकॾहिं ॿाहिरि वारे इलाइक़े मां को ज़िले चेयरमैन बि चूंडिजी अचे थो त ॻोठाणो माण्हू पंहिंजे तालुकदारी जे बिहाव ते डायरेक्ट उन ताणी बि पहुची वञे थो ऐं पंहिंजो मसइलो खणी उन वटि उहो समूरो मसइलो बयानु करे थो। मसइला चूंडियल नुमाइंदा केतिरा हल कंदा, माज़ी में चूंडियल नुमाइंदनि निज़ाम नाज़मी हुजे या चेयरमैन वारो निज़ाम हुजे, ॻाल्हि मुख़लिसी जी आहे। जेसि ताणी मुख़लिसी नाहे, सिंसियरिटी नाहे, तेसि ताणी मसइला माण्हुनि जा हल न थींदा। भल पोइ निज़ाम खे कहिड़ा बि नाला ॾियो। मुशरफ़ जे दौर में माण्हू नाज़िम रहिया, फुल अख़्तियारात रहिया उन्हनि खे, पर माण्हुनि जा मसइला केतिरा हल थी सघिया उहा संभूरो कुझु तव्हांजे अॻियां आहे। हिन वक़्तु असां सां उन हवाले सां ज़िले शिकारपुर में हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं। ज़िले शिकारपुर जो सियासी माहौल, हिते ॿ सियासी हिकिड़ा क़िबला आहिनि। हिकिड़ो सियासी क़िबलो सॾियो वेंदो आहे लखी ग़ुलाम शाह वारे इलाइक़े खे, ॿियो सियासी क़िबलो सॾियो वेंदो आहे हितां जी गढ़ी यासीन वारे इलाइक़े खे। ॿई सघारियूं धुरियूं। ख़ासि तौर ते गढ़ी यासीन जे इलाइक़े मां चूंडजण खां पोइ पंहिंजो नालो वाज़िह कंदड़ सॼी सिंध अंदरि, सॼे मुल्क अंदरि, बल्कि जेकॾहिं ईअं चइजे त सॼे दुनिया अंदरि पंहिंजी सुञाणप पैदा कंदड़ आगा सिराज ख़ान दुरानी, जंहिंजो तालुक़ु गढ़ी यासीन सां आहे। दुरानी ख़ानदान पंहिंजो अलॻि हिकिड़ी सुञाणप रखे थो। असां अॼु गढ़ी यासीन में मौजूदु आहियूं, जितां आगा सिराज ख़ान दुरानी जो भाउ आगा मसीउद्दीन दुरानी साहिब जन ज़िले चेयरमैन जे इलेक्शन में उहे इरादो रखनि था, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट होल्डर आहिनि, उहो मुक़ाबिलो कंदा। उनजो मुक़ाबले में माज़ी जा चेयरमैन रहंदड़ नाज़िम रहंदड़ महर ख़ानदान आहिनि। साॻियो ई मुक़ाबिलो रवायती हरीफ़ आहे। रवायती हरीफ़ आहिनि ॿई। हूअं सियासी हवाले सां शिकारपुर जेको ज़िले हेडक्वाटर आहे उनजी अलॻि सुञाणप आहे। शिकारपुर ॾाढो ख़ूबसूरत शहरु रहियो आहे, माज़ी जो पेरिस रहियो आहे, 7 दरवाज़नि वारो शहरु रहियो आहे। पर असां इन जे करे हिन ॿिनि इलाइक़नि जी ॻाल्हि कईसूं त हीअ ॾाढा हिक ॿिए जा सघारा हरीफ़ रहिया आहिनि, सियासी पहलवान आहिनि, कॾहिं केरु कॾहिं केरु। ज़ाहिर आहे चवंदा आहिनि उहो सुवार कहिड़ो जेको घोड़े तां न किरियो हुजे, कॾहिं हार ऐं जीत मुक़दर हूंदो आहे। इन हवाले सां असां सां गॾु आहिनि आगा मसीउद्दीन ख़ान दुरानी साहिब जन ऐं ॿिया महिमान आहिनि असांजा ज़ुल्फ़कार अली कमारे साहिब जन। ज़ुल्फ़कार अली कमारे साहिब जन माज़ीअ में MPA रहिया आहिनि, सूबाई सलाहकार रहिया आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु ॿई हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते बीठल ई ॿई सियासतदान आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हू कहिड़ो विजन रखनि था, माण्हुनि जे मसइलनि हल करण जे लाइ हुन वटि कहिड़ो प्रोग्राम आहे। अस्सलाम वालेकुम आगा साईं। वालेकुम अस्सलाम।
अगरि साईं तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट तव्हां ज़िले चेयरमैन जी इलेक्शन विढ़ण जो इरादो रखो था? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पीपल्स पार्टी हमेशा महिरबान रही आहे, अवाम बि असांजे मथां महिरबान रहियो आहे। उहो पार्टी अञा डिसाइड न कयो आहे चेयरमैनी ज़िले जे लाइ, उहो स्टेप सेकेंड स्टेप आहे। फ़िलहालु असां कैंडिडेट आहियूं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मेंबरशिप जे लाइ। उन खां बाद जॾहिं पार्टी जंहिंजे लाइ बि जंहिंखे बि नॉमिनेट कंदी असां उन फ़ैसिले खे क़बूल कंदासीं। हमेशा पार्टी अगरि साईं त हक़ीक़तूं हूंदियूं आहिनि, परदे पुठियां फ़ैसिला थियल हूंदा आहिनि, पोइ हिते सिर्फ़ु अनाउंसिंग हूंदी आहे। उहो ॾिसो, मां हिन वक़्तु इन शइ खे मां नथो चई सघां। पार्टी आहे, पार्टी जी डिसीशन में बि पार्टी जे हक़ में, पार्टी जे बहितरी जे लाइ। ज़िले चेयरमैन जे लाइ ख़्वाहिशमंद त आहियो न? हर माण्हू आहे ख़्वाहिशमंद, हर माण्हू ख़्वाहिशमंद हूंदो आहे त मां हिन पोज़ीशन ते हुजां। इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस अथव। हर माण्हू खे राइट आहे, हर माण्हू खे राइट आहे त पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार करे थो सघे। तव्हां वटि कहिड़ो विज़न कहिड़ो आहे? जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां ईंदड़ वक़्त में चेयरमैन चूंडिजी था वञो, कहिड़ो विज़न आहे, छा कंदव? सी, असांजो विज़न सिंपल आहे एंड स्ट्रेट फॉर्वर्ड आहे, का रॉकेट साइंस न आहे उनमें। सभ खां पहिरियों अमन। रॉकेट साइंस न हुजणु खपे, पर रैपिड रिस्पॉन्स त हुजणु खपे न। अमन साईं, सभ खां पहिरियों अमन। अमन कीअं थींदो? जॾहिं तव्हां उन ते तव्हांजो अप्रोच पॉज़िटिव हूंदो। जॾहिं तव्हां ख़ुशहाली चाहियो था त उन जे लाइ तव्हां बहितरी जे लाइ पहिरियों अमन आणंदव त ख़ुशहाली ईंदी न। दुनिया में किथे बि तव्हां ॾिसो, ख़ुशहाली जो सबबु छा थींदो आहे? लॉ एंड ऑर्डर सिचुएशन। हाणे अल्हम्दुलिल्लाह लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सिंध में ओवरऑल काफ़ी बहितर थी चुकी आहे, जिन में रेंजर्स जो पुलिस जो वॾो किरदारु आहे। ऐं असां उमेद था कयूं त इनशाला अञा बहितरी ईंदी। जीअं त हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट आहे ऐं फेडरल गवर्नमेंट जी बि इहा ई कोशिशि आहे त लॉ एंड ऑर्डर खे बहितर कयो वञे। पर तव्हां वटि त अख़्तियारात अॻु में बि रहिया आहिनि न, तव्हां माण्हुनि जा केतिरा मसइला हल कया? अख़्तियार मां वटि कॾहिं बि न रहिया आहिनि। तव्हांजे ख़ानदान वटि रहिया आहिनि? ख़ानदान वटि असां सोशल सर्विस था कयूं, असां ख़िदमत कयूं था। असां ख़िदमत कई आहे, असांजे वॾनि बि ख़िदमत कई हुई, असां बि ख़िदमत कयूं था, असांजा नंढा बि ख़िदमत कंदा। असां इन उहिदनि जे करे ख़िदमत नथा कयूं त उहिदो मिले त असां इहो रूटीन आहे असांजो। ॾिसो, तव्हांजे वॾनि ख़िदमत कई, ईअं न चवणु घुरिजे का ही पीराणी गादी न आहे त असांजो बाबो महिनत करे घणी तमामु वॾी हिकिड़ी मंज़िल माणे वियो हो ऐं असां हाणे हुनजी औलाद आहियूं त असां बि वली आहियूं। ईअं न थींदो आहे। हर हिकु मौजूदा तेज़ रफ़्तार दौर आहे। तव्हां छा कयो आहे? असां साईं उहो पब्लिक खां पुछो न। मां पंहिंजी कहिड़ी तारीफ़ कयां तव्हांजे अॻियां? तारीफ़ अलाह जी आहे। पब्लिक खां अलावा ही इलाइक़ो बि त गवाह आहे न, इलाइक़े जी सिचुएशन बि त गवाह आहे न। इलाइक़े तव्हां घुमो ॾिसो, माना तव्हां सम्झो था बहितरी आंदी आहे? तव्हां अल्हम्दुलिल्लाह असां बहितरी जो ई सोचियो आहे। असां कॾहिं डिस्ट्रक्टिव सोचण ऐं करण में फ़र्क़ु कयो बि आहे। उहो तव्हां ग्राउंड रियलिटी ते ॾिसो न। टीवी ते वेही मां हिते पाण खे पाॾायां, दैट इज़ नॉट फेयर। तव्हांखे माशाल्लाह तव्हांजी टीवी, तव्हांजी मीडिया, तव्हांजी प्रेस जिते किथे घुमेव थी, जिते किथे ॾिसे थी, उहो तव्हां पाण उन मां फ़ैसिलो करे था सघो त छा बहितरी आई आहे, छा कम थिया आहिनि, ख़ुशहाली कहिड़ी आई आहे, केतिरियूं हिते माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। ऐं ॿियो सभ खां वॾी ॻाल्हि जेका हूंदी अथव साईं, उहो हूंदी अथव पॉज़िटिव सोच। जेसिताईं पॉज़िटिव सोच न हूंदी त तव्हांखे पॉज़िटिव रिज़ल्ट्स न मिलंदव। इरादा नेक हुजनि त माण्हू कमु करण जी सलाहियत हुजे, साईं सभु शइ करे बहितरी थो अची सघे। सघे थी। सभु शइ इंसान जॾहिं सचाई नियत सां कोशिशि कंदो न त रिज़ल्ट उनखे मिलंदा आहिनि। उहो डिपेंड थो करे त उनजी ख़्वाहिश छा आहे, उहो छा थो चाहे, पंहिंजे पेट जे कढा या अवाम जी ख़िदमत करणु थो चाहे। इहा रिफ्लेक्शन जॾहिं का शइ कंहिं माण्हू जे हथ में हूंदी आहे, उहो ख़बर उनखे पोइ पवंदी आहे त मां छा कयो आहे। ॾिसो न, मां जीअं तव्हां अर्ज़ु रखियो त असां वटि असां छा कयो आहे, इहे पाण पढ़ाइणु असांखे न ईंदो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त पंहिंजे पेट बजाए सॼे ॻोठ जे लाइ सोचणु खपे। कमरे साहब, तव्हां माज़ी में MP रहिया आहियो, सूबाई सलाहकार रहिया आहियो, ऐं इन खां अॻु में सियासी तौर ते
महर ग्रुप सां तव्हां जूं हमदर्दियूं रहियूं, उन जा हिमायती रहियो। ज़ाहिर आहे वक़्त ऐं हालतुनि जे करे तव्हांजे हू मयार ते पूरा न लथा या उन्हनि तव्हांजी उमेदुनि ते पूरा न लथा। ज़ाहिर आहे उहे सियासी फ़ैसिला थींदा रहंदा आहिनि। छा था चेंज सम्झो? नाज़मी निज़ाम वारो तौरु बि तव्हां ॾाढो वेझो को ॾिठो, उन वक़्तु बि तव्हां इक़्तिदार में रहियो। हाणे छा सम्झो था त हिन सिस्टम में रही करे माण्हू केतिरी बहितर ख़िदमत करे सघंदो, या चैलेंजिस कहिड़ा हूंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त साईं असांजो जेको हो निज़ाम हुयो, मशरफ़ जो निज़ाम हुयो, डिक्टेटर जो निज़ाम हुयो, उन में तव्हां का बिल्कुलु असां उन सां वेझा रहियासीं। मां एज़ एम पी हुयुसि, मुंहिंजो नंढो भाउ तालके नाज़िम हुयो, पर डिक्टेटर सां कमु करण में ऐं जमहूरियत जे टाइम में वॾो फ़र्क़ु आहे। पर उन जे बावजूदि बि जेको आहे सो तव्हां ॾिठो हूंदो त असांजो पीपल्स पार्टी जेको हिते कमु कयो गुज़िरियल 5 सालनि में, या उनखे को बि लिकाए नथो सघिजे। ग़रीब आवाम जे लाइ जेको आहे आगा सिराज खाना, हिन तालके में असां हालांकि मुखालफ़त में बि हुयासीं, पर पोइ बि मां सम्झां थो 7 खां 8 हज़ार नौकिरी मेरिट ते मुखालफ़नि में विराइणु, इहो पीपल्स पार्टीअ ॾे आगा सिराज खाना ॾे क्रेडिट वञे थो। ऐं इहा ई जमहूरियत आहे। जमहूरियत जो टाइम ईअं ई हूंदो आहे। हुन टाइम में जेकॾहिं को कमु करणु घुरे बि पियो, मुंहिंजो भाउ हुजे या मां हुजां, त उन में काफ़ी रुकावटूं थियनि पियूं। उहो हिकिड़ो डिक्टेटर जो कीअं रुकावटूं, कहिड़ियूं रुकावटूं थियनि? रुकावटूं हुयूं न साईं, मथां जेके आहिनि हो का तव्हां पब्लिक जे लाइ कमु नौकिरी त हुननि वटि आहे ई कोन जो नौकिरी कंहिं ग़रीब माण्हूअ खे ॾेई सघनि। गौरव चवंदा नौकिरी आहे ई न। बलदियाती सिस्टम में कहिड़ी रुकावटूं हुयूं? बलदियाती सिस्टम में साईं काफ़ी रुकावटूं हुयूं न। बजट जेको आहे उन्हनि जे हवाले हुई, डिस्ट्रिक्ट नाज़िम जे हवाले हुई, त उहो तालके खे न ॾे। तालके वारो कमु पंहिंजो का शइ तालके लाइ अनाउंस करे त उहा उनखां पुछणी पए। ऐं इन में काफ़ी जेके रुकावटूं हुयूं। ऐं हाणे जेको तव्हां साईं खां बि सुवालु कयो, ऐं असांजी इहा ख़्वाहिश आहे त आगा मुंहिंजी ज़ाती पंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त आगा मूसी ख़ान डिस्ट्रिक्ट ते अचे। ऐं मूसी ख़ान जो जेको किरदारु रहियो आहे पंहिंजे असांजे आगा सिराज ख़ान त मिनिस्टर बि रहियो आहे माशाल्लाह, जीअं तव्हां हुनजी ॻाल्हि कई, पर आगा मूसी ख़ान जो जेको आहे हेठी सतह ते जेका हिन ख़िदमत कई आहे, उहा पंहिंजी त हुन तव्हांखे न ॿुधाई, पर मां हुनजी ज़रूरु ॿुधाईंदुसि, छो त भाउ आहे, असां हुन सां कमु बि कयो आहे, कमु बि कयूं था। तमामु जेको आहे हेठी सतह ते माण्हुनि जे लाइ कमु कयो अथई। उन्हनि में नौकरियुनि ॾियण में, या पंहिंजो स्कूलनि खोलाइण में, या उन में एज़ ए बिना कंहिं उहिदे जे, सियासी घराणे सां वास्तो ज़रूरु आहे, पर इन बिना कंहिं उहिदे रखण जे इलाही सारी ख़िदमत कई आहे। ऐं जंहिंजे करे तालके ॻढ़ियासीं जो न, पर असां डिस्ट्रिक्ट जो आवाम इहा चाहियूं था त अलाह करे डिस्ट्रिक्ट ते पार्टीअ खे बि अर्ज़ु कंदासीं त आगा मूसी ख़ान जेको आहे सो डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन थिए, त इनशाला आवाम ग़रीब आवाम जे लाइ तमामु निहायत फ़ाइदो थींदो। ऐं उहो इनशाला वरी तव्हां सां कॾहिं कंहिं प्रोग्राम में वेठासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हे फ़ाइदा थिया, ऐं हे अॻु में साईं बिना कंहिं उहिदे जे फ़ाइदा तालके में ॾिना आहिनि। ज़ुल्फ़कार अली कमारिया साहिबु चवनि था त माज़ी जे नाज़मी निज़ाम में रुकावटूं हुयूं, तालके नाज़िम मातहत हूंदो हो ॼणा त ज़िले नाज़िम जो, उनजे करे तमामु घणा आहज थींदा हुआ। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार आगा मसीउद्दीन ख़ान दुरानी, मन दीन खे जीआरींदड़ त मसीहा आहियो, अवाम खे जीआरण लाइ फौरी तौर ते तव्हां कहिड़ा एफर्ट्स वठंदो? साईं इंशाअल्लाह असांजी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त सभ खां पहिरियों त असां जेको सवलो आसान, जंहिंजे लाइ फंड्स जी असांखे ज़रूरत न आहे, सभिनी शहरनि जी सफ़ाई थिए। टॉप प्रायोरिटी। बिना लश्कर ख़ज़ाने जे थियणु सुल्तान मुश्किल आहे? न, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर लश्कर बि आहे, ख़ज़ानो बि आहे। उहो भला छा पंहिंजो ज़ाती ख़र्च कंदव छा? न, ज़ाती न आहिनि न, लोकल गवर्नमेंट जो हिकिड़ो सेटअप आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल में 800 खां 1000 पंहिंजी अर्निंग आहे। 1000 एम्प्लॉइज़ आहिनि। छा था करनि उहे भोतारनि जे घरनि ते ड्यूटियूं था ॾियनि। उन्हनि जो कमु आहे शहरनि खे ॾिसनि। साईं भोतार तव्हां बि आहियो, तव्हां वटि कोन? न, असां भोतार न आहियूं। अदा इहो तव्हां परसेप्शन जेका कयो था, आई वुड नॉट टेक इट एज़ अ कॉम्प्लीमेंट। भोतार असां न आहियूं। अल्हम्दुलिल्लाह
हिकिड़े चङे घराणे सां तालुक़ु रखूं माशाअल्लाह था माशाअल्लाह मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो कोन हो चङे घराणे सां तालुक़ु रखूं था असां पर तव्हांजो मक़सदु आहे त तव्हां वटि कोई बि को ज़िले काउंसिल जो या को म्युनिसिपल कमेटी जो माण्हू तव्हां वटि सरकारी माण्हू तव्हांजे बंगलनि ते न आहे हा ॾिसो वास्ते वारा ईंदा आहिनि सभु ईंदा कमकार जे लाइ अचणु हिकिड़ो अलॻि ॻाल्हि जी आहे हा साईं अलॻि ॻाल्हि आहे जी हा साईं पर मुंहिंजो मक़सदु आहे त तव्हां ईअं था चओ त मां उते साईं जेके इन शइ खे पसंदि न कंदो आहियां मां इहा शइ नापसंदि कंदो आहियां तव्हांजे ख़्याल में हाणे उहे जेके एम्प्लॉइज़ आहिनि जी साईं उहे भोतारनि जे बंगलनि ते कमु कनि पिया माण्हुनि जे लाइ न उहो सही तव्हां पाण ॾिसो मां इल्ज़ाम कंहिंजे मथां लॻाइणु नथो चाहियां ग़लति ॻाल्हि आहे कंहिंजे ख़िलाफ़ु जेको माण्हू साम्हूं हुजे त हुनजे लाइ ॻाल्हाइणु सुठी ॻाल्हि आहे पर पुठि कंहिंजे लाइ कुझु बि चवणु मुनासिबु न आहे तव्हां जेको सुवालु पुछो मां उनजे सुवाल जो जवाबु तव्हांखे इहो ॾिनुमि त इन्हनि शयुनि जे लाइ ऑलरेडी डिस्ट्रिक्ट काउंसिल वटि बि फंड्स आहिनि हर म्युनिसिपैलिटी वटि फंड्स आहिनि हर टाउन कमिटीज़ वटि पंहिंजा महीने जा फंड्स ईंदा आहिनि ऐं उन्हनि वटि एतिरा सारा एम्प्लॉइज़ आहिनि जेके उहे उन्हनि खे यूज़ करे सघनि था उनजे लाइ को तव्हांखे एडिशनल फंड्स जी ज़रूरत न आहे अगर साहब हीअ सीट ज़िले चेयरमैन या ज़िले नाज़िम जी सीट छह भेरा महर ख़ानदान वटि रही माना ईअं लॻभॻि को चोथाड़ सदी जो जी साईं 24 साल वॾो अरसो हुजे थो न 24 साल न सही 79 खां वठी उन्हनि वटि आई आहे शइ केतिरा साल थी वेंदा हिसाबु लॻायो था हे त पोइ चोथाड़ सदी खां वधी वियो कमु अधु सदी थी वई बिल्कुलु माना एतिरो अरसो महर ख़ानदान वटि हीअ सीट रही जी साईं तव्हां सम्झो था त उन्हनि हिन सीट जो तक़दुस बहाल न रखियो जेकी अवाम जी असां राय ॾिसूं था हिन वक़्तु जेकी शिकारपुर ज़िले जा दोस्त असांखे मोट ॾियनि था जेके असांखे चाहिनि था त असां अचे एज़ अ सेवियर जीअं तव्हां चयो जेको मुंहिंजो नालो आहे मुंहिंजी कोशिशि आहे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त असां कुझु बहितरी आणियूं हिन शिकारपुर ज़िले में जीअं तव्हां पाण चई चुका हो त शिकारपुर पेरिस असां पेरिस न कंदासीं हिन शिकारपुर खे असां शिकारपुर बणाईंदासीं असांजी ख़्वाहिश आहे इहा ऐं जो असां इहा करे वियासीं त असां पंहिंजे लाइ हिकिड़ी अचीवमेंट सम्झंदासीं कमर साहब तव्हां मासी में महर साहब जा सियासी इतिहादी रहिया आहियो उनजा हलीफ़ रहिया आहियो महर साहब माण्हुनि खे डिलीवर न कयो साईं असुलु ॻाल्हि इहा आहे त तव्हां जे आॾो आहे शिकारपुर शहर खे पहिरियों त ज़रूरत आहे ड्रेनेज जी ऐं हुनखे ड्रेनेज बहितरु थींदी हुनजी त हुन में काफ़ी बहितरी अची वेंदी पोइ सभु कम पोइ हुनजा पोयां थी सघनि था उन में तव्हां जीअं चयो त चोथाड़ सदी या अधु सदी उहा उन्हनि वटि रही आहे ऐं उहो चवंदा बि रहियासीं पर उहो करण वारा उहे हुआ तव्हां ॾिसो तव्हांजे आॾो आहे तव्हां चओ था लखी गुलाम शाह खे बहितरु कयो अथऊं पर तव्हां जॾहिं लखी मां गुलाम नथो चवां त बहितरु कयो अथऊं। जेके उहा दोस्त मूंखे ख़बर न आहे जेके दोस्त चवनि था पर उनजो बि टिकट होल्डर हिते असां सां मौजूदु आहे असां सां गॾु आहिनि लखी में बि तव्हां वेंदव त तव्हांखे का बहितरी नज़र कोन ईंदी गढ़ियासीन में अचो तव्हांखे गढ़ियासीन में बि तव्हां ॾिसो चइनी तालुकनि में ॾिसो पर असांजो पहिरियों मेन आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जेको असांजो हेडक्वाटर आहे असां उन्हीअ खे बहितरु न करे सघूं त असां पोइ कीअं छा कंहिंखे छा ॿुधाए सघंदासीं साईं घणा झंडा लॻाइण सां तब्दीली या बहितरी न ईंदी न नतीजो दलील आहे तव्हां सम्झो था त महर साहब नतीजा न ॾिना न ॾिना साईं बिल्कुलु न ॾिना उहो त असां चऊं था उहो तव्हांजे आवाम जे बि आॾो आहिनि असांजे बि आॾो आहिनि तव्हां डिस्ट्रिक्ट शिकारपुर घुमी बि सघो था त उहो उन में कोन डिलीवर न करे सघिया उनखे न कुझु बि बहितरी कोन आई सॼे डिस्ट्रिक्ट में न आई छड़ो शिकारपुर सिटीअ में न पर पर ॾिसो डिस्ट्रिक्ट हिकु भेरो ॿियो भेरो टियों भेरो छह भेरा लाॻीतो मुसलसिल 79 को वठी जीअं आगा साहब जन ॿुधाइनि था बिल्कुलु त हिन सीट ते उहे रहिया भला इहो मुसलसिल जॾहिं नतीजा बि न पिया ॾियनि त पोइ लाॻीतो उहे कीअं चूंडिजा असुल छा त पीपल्स पार्टी मुक़ाबिलो न पई करे न पीपल्स पार्टी जेको आहे पंहिंजे हिन छो न करे निशान ते मैदान ख़ाली छो छॾियो बीपी निशान ते कॾहिं बि पीपल्स पार्टी न वड़ी आहे तव्हां ॾिसो तारीख़ ॾिसो त हाणे पहिरियों दफ़ो पीपल्स पार्टी पंहिंजे निशान ते लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन विढ़े थी ऐं तव्हां ॾिसंदव त इनशा ताला जीत जेको आहे पीपल्स पार्टी जी थींदी तीर जी थींदी ऐं उहो उन्हनि खे इहो या त डिक्टेटरशिप में इहे इलेक्शनूं थियनि पियूं माना तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त पीपल्स पार्टी मैदान ख़ाली छॾे ॾिनो उनजे करे उहो लाॻीतो छह भेरा चूंडिजी आया हा बिल्कुलु उहो डिक्टेटरशिप में थिए पई न इलेक्शन ताईं तव्हां जनरल ज़िया खां वठी ॾिसो त हुन में उहो थिए पियो हुननि खे उहो मौक़े जो फ़ाइदो चोर दरवाज़े खां अची पिया वञनि पोइ हुन में उहो जेको आहे कामयाबु थी पिया अवाम जे वोट सां उहो न चूंडिया तव्हां चओ था त फ़ौजी ताक़त या डिक्टेटरशिप वारे तौर में बिल्कुलु अवाम जो वोट हाणे आहे तव्हां ॾिसंदव त रिज़ल्ट बि हाणे इनशा ॿियो ईंदो ज़िले जो हाणे जमहूरी तरीक़े सां इलेक्शन बिल्कुलु जमहूरी तरीक़े सां थिए पई रिगिंग खे कीअं रोकींदव
फेयर इलेक्शन थींदी, पार्टियूं सभु पंहिंजो जेको आहिनि पंहिंजे निशान ते इलेक्शन विढ़नि पियूं, डिक्टेटरशिप न आहे ऐं जेको आहे हिन वक़्तु जेको आहे सभु पार्टियूं पंहिंजे निशान ते इलेक्शन विढ़नि पियूं, हर माण्हू सुजाॻ आहे ऐं को अहिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टीअ जी जेकॾहिं हिन वक़्तु हुकूमत बि आहे पर हर शइ आहे, पर पोइ बि तव्हां हाली तव्हां कोर्टुनि में ॾिसो त हर सभिनी जे लाइ बराबरी जी ॻाल्हि ते हले पई, सभु जेकॾहिं गलीअ में बीठा आहिनि त सभु गलीअ में बीठा आहिनि, ईअं कोन्हे त कंहिंखे प्रोटोकॉल तो अॻु में तव्हां माज़ीअ में ॾिसो त इहे माण्हू जेके आहिनि से घर वेठा हूंदा ऐं उते जेके आहिनि से पंहिंजनि जा माण्हू वञी जेके आहिनि से कोर्टुनि में सभु कुझु कराईंदा, हाणे ईअं न आहे, हाणे सभिनी जा सभु पाण उते कैंडिडेट सभु सभिनी जे लाइ कानून बराबरि आहे ऐं सभु पंहिंजो जमहूरी तरीक़े सां कमु हले पियो। आगा साहिबु कमारी साहिब जन जी इन ॻाल्हि सां तव्हां एग्री कंदो त महर साहिबु 6 भेरा चूंडिजी आयो इन सीट ते, अवामी वोट सां न आयो? साईं तव्हां त मुनासिबु नथो लॻे, उनखां इहो त पुछो कहिड़ी पार्टी में आहिनि उहो, कंहिं बि पार्टी में हो न आहिनि, वो फंक्शनल जा आहिनि न पर उहो आज़ादु बीठा आहिनि ऐं पंहिंजो घणियूं पार्टियूं तब्दील करे चुका आहिनि पंहिंजी सियासी कैरियर में, इहो बि उन्हनि खां पुछी ॾिसो, मूंखे त ख़बर न आहे घणियूं पार्टियूं तब्दील कयूं अथऊं, उहे पाण ॿुधाए था सघनि केतिरियूं कलाबाज़ियूं खाधियूं आहिनि उन्हनि वक़्तन पर कयूं लीग खां फंक्शनल लीग ताणी, लीग खां लीग ताणी पहुता आहिनि। न पीपल्स पार्टी में बि हुया, वरी ज़िया लीग में हुया, वरी नवाज़ लीग में हुया, वरी काफ लीग में हुया, वरी हाणे फे लीग में आहिनि, हाणे कहिड़ी लीग में वेंदा उहे ॿुधाए था सघनि, असां इहा ॻाल्हि असां नथा। उहो एक्चुअली छा आहे त हुननि पंहिंजी इहा शइ मोरूसी मिल्कियत सम्झी करे वक़्तन फ़वक़्तन जेके बि वक़्त जा हाकिम आया आहिनि उन्हनि जे कुल्हे ते चढ़ी ये शई हासिल कई अथऊं। इंशाअल्लाह फेयर इलेक्शन थींदी। कंफ्यूजन्स आहिनि इलेक्शन कमीशन जे तरफ़ ॾांहुं, देयर आर कंफ्यूजन्स, कहिड़ा कंफ्यूजन? इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हो पाण क्लियर न आहिनि, मुबहम शयूं आहिनि, मुबहम शयूं आहिनि। ॿियो वरी जेका तकबंदी थी अथव, जीअं तव्हां चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत में असां अपीलनि में विया आहियूं, असां कोर्टनि में विया आहियूं, ऐं जो असां धांधली कयूं हा त असां अपीलनि में न वञूं हा, हुननि का बि अपील न कई अथव। तकबंदियूं ठहियूं अथव लखी तालके में, 16,500 जी बि यूसी अथव, 3 यूसियूं 9,000 जूं अथव, 2 यूसियूं 14,500 जूं अथव, 1 यूसी 14,500 जी अथव। इहो तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए था सघो त धांधली जी शुरूआति कंहिं कई आहे, ऐं हुननि इहो चोर दरवाज़ो, जीअं साईं चयो त चोर दरवाज़े जे थ्रू उन्हनि जी इलेक्शन, हाणे अपीलां कयूं अथऊं असांजे कैंडिडेट्स जे मथां, ऑब्जेक्शन्स कयूं अथऊं, राइटिंग में उते कोन आहिनि ऑब्जेक्शन्स, थोड़नि ॻाल्हियुनि ते ऑब्जेक्शन। मां उन्हनि खे अर्ज़ु इहो रखियुमि, साईं इलेक्शन आहे, लोअर टियर जी इलेक्शन आहे, माण्हुनि खे मुक़ाबिलो करण जो, तव्हांजा उम्मीदवार खटनि असां उन्हनि खे मुबारक ॾींदासीं, पीपल्स पार्टी जा उम्मीदवार खटनि तव्हां उन्हनि खे मुबारक ॾिजो। इहा इलेक्शन आहे, ख़ुदा न ख़ास्ता को जहिड़ो कोन्हे को, पर हो कोर्टनि तां ई हाणे वरी कोर्टुनि में बि हुननि अपीलां कयूं आहिनि पीपल्स पार्टी जे कैंडिडेट्स जे ख़िलाफ़ त फलाणो लाइसेंस जी फीस न भरी अथई, उन्हनि खे इहा ई ख़बर न आहे त लाइसेंस नवां था थियनि, उहो फीस फ़िलहालु उन्हनि जी रुकियल आहे। ख़ैर उन्हनि ऑब्जेक्शन कई आहे, उन्हनि जी ऑब्जेक्शन उहो कोर्ट इंसाफ़ कंदी त केतिरी हुननि जी ऑब्जेक्शन सही आहे। हुननि जो तौरु तरीक़ो रवैयो हुन इलेक्शननि ऑफिसनि में वेही कयूं आहिनि, ग्राउंड ते मां सम्झा थो एतिरा बहादुर आहिनि, एतिरा हिमत भरिया आहिनि, 40 सालनि जी उन्हनि जी हाकमियत रही आहे। मूंखे ख़ुशी थींदी इलेक्शन करनि, फेयर इलेक्शन करनि, माण्हुनि ते प्रेशर न विझनि, माण्हुनि खे दॿाइनि न, इलेक्शन थिए, ऐं जो हुननि खे पब्लिक वोट थी ॾिए त असां उन्हनि खे मुबारकबाद ॾींदासीं। बाक़ी इहे प्रेशर टैक्टिक्स ऐं माण्हुनि खे दॿाइणो, माण्हुनि जा पेपर कैंसिल कराइणो लोअर टियर ते, इहे शयूं इन्हनि खे जुगाइनि नथियूं। दे शुड ग्रो अप। 40 सालनि जा थी विया आहिनि, हुकूमत में हाकिम रहिया आहिनि 40 सालनि खां, मेच्योरिटी थोरी शो करनि, दे शुड ग्रो अप। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे उन्हनि खे। इल्ज़ाम हणणु बंदि करनि, सुबुह थींदो आहे इल्ज़ाम शुरू कंदा आहिनि, राति ताईं इल्ज़ाम हणंदा रहंदा आहिनि। मां वज़ीराबाद जो नालो चेंज करे इल्ज़ामाबाद रखी छॾियो अथव। मां वज़ीराबाद न आहे, इल्ज़ामाबाद अथव। उहो तव्हांखे आहिस्ते आहिस्ते घणियूं ख़बरूं पवंदियूं रहंदियूं। सुबुह खां वठी इल्ज़ाम शुरू था करनि, ऐं फज़ूल इल्ज़ाम, कंहिंजे कैरेक्टर असैसिनेशन न कजे। माण्हू मैदान ते लही मैदान में मुक़ाबिलो करे, इहा मुनासिबु ॻाल्हि न आहे, ऐं इहा उन्हनि खे ज़ेब नथी ॾिए त पर्सनल ज़ाती माण्हुनि जे मथां इल्ज़ाम लॻाया वञनि। न, हुननि कहिड़ा इल्ज़ाम हया आहिनि?
वो तव्हांजी मीडिया ते प्रेस ते ईंदा था रहनि इल्ज़ाम साईं। हाणे बि इल्ज़ाम इहे लॻायूं त असां जेको आहे सरकारी मशीनरी इस्तेमालु था कयूं, ऑल्दो तव्हांजी अखियुनि तव्हांजे प्रेस मीडिया ॾिसो, असांजूं गाॾियूं ॿाहिरि बीठियूं, उन्हनि साहबनि जूं गाॾियूं अंदरि पियूं बीहनि DC ऑफिस में, पाण ॿई ॿाहिरि सिटिंग MPA ऐं पंहिंजो कैंडिडेट एक्स नाज़िम ROs जे ऑफिसनि में घिरी उन्हनि खे प्रेशर पिया करनि त हे पेपर रिजेक्ट कयो। वरी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई अथऊं त सरकारी मशीनरी असांजे ख़िलाफ़ थी हले। इहे इल्ज़ाम अथव। माना MPA पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे पियो। डेफिनेटली ही वॉज नॉट सपोज टू बी, उनखे उते अचिणो ई न आहे। उन्हनि जो कैंडिडेट ऐं जेको वकील आहे, एडवोकेट आहे, उहो प्रोटेस्ट करे थो सघे, उहो जेको आहे फाइल करे थो सघे ऑब्जेक्शन। कैंडिडेट खे को राइट कोन्हे को ॿिए तक जो माण्हू अचे ROs खे प्रेशर करे, ऐं उन्हनि जा अलाए केतिरा त PS ऐं PA आहिनि। जंहिं ऑफिस में वञूं पुछूं पिया साहबनि जा 8 PA वेठा आहिनि, PS वेठा आहिनि, को गौसबग ख़ान जो PS आहे, को फलाणे जो PA आहे, असां त सुञाणे बि न पिया सघूं। हर को उते PA पियो क्लेम करे पाण खे। आगा मसीउद्दीन ख़ान चवनि था त इल्ज़ामाबाद मां अजाया इल्ज़ाम पिया लॻनि। प्रोग्राम में नंढी ब्रेक जी वक़्तु थियो आहे, वठूं था ब्रेक, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। आगा साहब, तव्हां जो ही ज़िलो चइनि तालुकनि, पुराणी सेंसस मूजिब भी लॻभॻि को 8 लख आबादी, पर मौजूदा त शायदि हिन महिल को 10-12 लख माण्हुनि जी पॉपुलेशन हुजे। लॻभॻि 5 लख वोटर्स आहिनि। हिन इलाइक़े खे खोड़ सारा इशूज़ आहिनि। ख़ासि तौर ते जेकॾहिं ॻाल्हि कजे हिन सॼे ज़िले अंदरि पुराणे दौर में हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो वियो हो त मंडीअ खां फार्म खां मंडीअ ताणी हिकिड़ो रस्तो हुजणु, पको रस्तो हुजणु तमामु ज़रूरी आहे, त जीअं ॻोठाणे माण्हूअ जी तरक़ी जे लाइ उहो सहज हुजे त पंहिंजी प्रोडक्ट जेका हुनजी ज़रई प्रोडक्ट आहे उहा मंडीअ ताणी झुड़ी फुड़ीअ में या कंहिं ॾुखे हालतुनि में या कंहिं बि हंगामी हालतुनि में तकड़ीअ तौर ते उहो पहुचाए सघे। पर कम्युनिकेशन निज़ाम बहितर कोन्हे हिते सॼे ज़िले अंदरि। तव्हां जो वॾो ब्रादर पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वास्तो रखे थो, माशाल्लाह हिन महिल स्पीकर सिंध असेंबली आहिनि, माज़ीअ में सूबाई वज़ीर बि रहिया आहिनि। तव्हांजे ख़ानदान जो माशाल्लाह दुरानी ख़ानदान जो हिकिड़ो ठीकु ठाक किरदारु रहियो आहे सियासत में, अॻु में बि स्पीकरशिप तव्हांजे घर में रही आहे। हिन इलाइक़े जी ॾिसो न, 1617 में जॾहिं दाऊद पोटन हिन शहर जो वजूदु रखियो, ॾाढो ख़ूबसूरत इलाइक़ो उन वक़्त में, सॼे ॾखिण एशिया में वापारी मर्कज़ हो, ट्रेड हेडक्वार्टर हो। हिन जी हैसियत एॾी डैमेज थियण जा सबब कहिड़ा आहिनि? साईं, को हिकिड़ो सबबु न आहे, इलाही सारा सबब आहिनि। जीअं तव्हां इहो ॿुधायो त ऑन फार्म रोड्स जेके आहिनि, ॾिसो न साईं, दुनिया में रोड्स ठहींदा आहिनि शॉर्ट स्पेन में। जेको पोयों मां कंहिं ते तनक़ीद नथो कयां, पर मां सिस्टम में जेके ख़राबियूं आहिनि मां उनखे थो हाईलाइट करणु चाहियां। तव्हां हिकिड़ो रोड 5 सालनि में 2 किलोमीटर ठाहियो, इट डज़न्ट मेक एनी सेंस। 2 किलोमीटर 3 किलोमीटर वधि में वधि 2 महीना 3 महीननि में ठही थो सघे। असांजी बजट में हिकिड़ी अलोकेशन थी थिए त साल में 5000 स्कीमियूं ॾींदासीं, हर स्कीम ते 100 रुपयो रखंदासीं, त माण्हुनि खे पब्लिक खे बेवकूफ़ बणाइण जूं इहे स्कीम्स अथव। स्कीम उहा ठहे जेतिरा पैसा हुजनि, उहा हिकिड़ी स्कीम ठहे वधीक बहितर आहे, हिकिड़ी स्कीम ठहे उहा वधीक बहितर आहे बनिस्बत 100 स्कीमनि। इहो जेको सिस्टम आहे इहो चेंज थियणु खपे। इन सिस्टम खे बिल्कुलु ब्लॉक करणु खपे। इन सिस्टम में वॾी करप्शन आहे। इहो सिस्टम हिकिड़ी करप्ट प्रैक्टिसिस जो नतीजो आहे। इहे जेके बाब पिया ठहनि पोएं नाज़मी दौर में, बाब ठहिया अथव जाते काथे। आगा साहब ॾिसो न, इन जे करे ई त माण्हुनि जो वेसाह खजी वियो, वोट ॾियण तां वेसाह खजी वियो, माण्हुनि खे कुझु डिलीवर न थियो। माण्हुनि इलेक्शन जेको प्रोसेस थिए थो उन में इन्वॉल्व थियण ई न पिए चाहियो, उन्हनि खे कुझु डिलीवर नथो थिए न। हाणे जीअं तव्हां पाण ॻाल्हि कयो था न त हिकिड़ी स्कीम जेकॾहिं तव्हां 500 स्कीम ठाहे छॾियो, पूरी हिकु बि न करे सघो, उन खां बहितर आहे त 10 स्कीमूं ज़िले में ठाहियो, पूरियूं त थियनि न। एग्ज़ैक्टली माण्हुनि खे इहो डिलीवर नथो थिए न, न थियो आहे। इन जे करे ॾिसो हाणे जेके सिंध में ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि त वोटर पार्टी ग्राउंड खां काफ़ी सारो निकिरी चुको आहे। वोटर हिन वक़्तु पीरी मीरी ऐं बिरादरी जे चौधारी फिरे थो।
सिंध में ताक़तवर 3 फैक्टर आहिनि, पीरी, मीरी ऐं बिरादरी। हिन हाणे कोई शक वोटर इन जी चौधारी फिरे थो त वोटर खे कीअं पावर कराईंदो तव्हां? त हाणे बाबा वोट कयो, तव्हांखे डिलीवर कंदासीं। साईं ॾिसो, इहो वोटर फ़ैसिलो कंदो, इहो वोटर फ़ैसिलो कंदो। वोटर फ़ैसिलो कंदो त किथे उनजे लाइ बहितरी आहे, हुन खां किथां डिलीवरेंस थींदुसि। जेको 40 साल जंहिं माण्हू खे उन्हनि आज़मायो आहे ऐं जो हाणे बि उहो सम्झनि था उतां डिलीवरेंस मिलंदुसि उनखे, त भली जा शौक़ु पंहिंजो पूरो करनि। अलाह करे ईअं बहितरी अचे, शायदि उन्हनि खे इहो ख़्यालु अची वियो हुजे त हाणे 40 सालनि खां पोइ कुझु न कुझु माण्हुनि खे डिलीवर कयूं। कमरे साहब, हिन इलाइक़े में, हे शिकारपुर जे ज़िले में तव्हांजो ख़ानदान जो तव्हांजी जेके बिरादरी जा वोट्स आहिनि, वोटर्स आहिनि, विनिंग वोट हुजे थो, जी ईअं वाक़ई हक़ीक़त आहे? हा साईं, बिरादरियूं असांजा दोस्त आहिनि, असां उन्हनि खे कॾहिं बि राज करे न हलायो आहे, पर असां उन्हनि खे बहा करे हलायो आहे ऐं उहे असां वास्तो रखनि था। ऐं इनशाला उहे हाणे असां सां गॾु आहिनि, पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। बाक़ी मां हिकिड़ी शइ तव्हां चई त हिन ज़िले में जेका रोडनि रस्तनि जी या जेका तव्हां शइ चई साईं, तव्हांखे जवाबु ॾिनो, पर हिकिड़ी शइ असां वटि ज़िले में ॾाढी ख़राबु थी आहे ऐं थींदी रहे थी। कुझु उन ते हाणे इनशाला क़ाबू आया आहियूं, पर अञा उन में ज़रूरत पवंदी अञा कुझु हिननि जी। उहो इहो आहे त असां वटि पहिरियों जॾहिं पार्टी जो वोट हुयो त उन में कुझु जेके हिते वॾेरे टाइप माण्हू हुया, उन्हनि क़बाइली झेड़ा कराया। उहे क़बाइली झेड़ा कराया, उन में क़ौमुनि खे परे कयूं हिक ॿिए खां। क़ौमूं मतिलबु साईं? असांजा जेके ॾिसो न, हाणे हिते जीअं बरोच ऐं सिंधी हिकिड़ो फैक्टर हलायूं, उहो ग़लति हुयो। उहो इन शइ में असां सभु सिंधी आहियूं, सभु ॿाहिरि आहियूं, उन्हनि खे माण्हू शो करे। वरी कुझु ॾिसो तव्हां, कुझु अर्सो महर जतो इहो जहिड़ो हलियो, हिक ॿिए खे माण्हुनि खां थोरो, इहे हिकिड़ा असांजे हिते असांजे ज़िले सां ख़ासि करे इहे वेदन थी आहे। असांजे भला महर जतोई या हिकिड़ो ज़हर फैलायो थो वञे बरोच समाट वारो, बरोचनि ऐं समाटनि जी हिक ॿिए सां मिठी माइटी थियल आहिनि। हा बिल्कुलु आहिनि, ऐं बिल्कुलु आहिनि। महर जतोई वारे जी झेड़े जी तव्हां ॻाल्हि कई, तव्हां छा था चवणु चाहियो त उहो झेड़ो कुझु माण्हुनि हथु वठी करायो? हा साईं, उहे हथु वठी कराया विया ऐं उन्हनि में ॾिसो न, इन्हनि क़ौमुनि खे हिक ॿिए खां परे कयूं, पाण ॾे उन्हनि खे क़ाइल कयूं, पाण ॾे उन्हनि खे माण्हुनि खे। असांजो वीचारो हितो न माण्हू अञा जेको आहे थोरो या सादो चवांसि या छा चवांसि, अञा माण्हूअ खे सुजाॻ थियणो पवंदो। जीअं साईं तव्हांखे चयो त 40 सालनि में जॾहिं माण्हुनि खे कुझु न मिलियो, अञा बि ओॾे माण्हू वाॼाइनि, त पोइ उन्हनि माण्हुनि खे सादो चऊं। कहिड़ा उहे आंसर थी सघनि था जन इहे झेड़ा कराया? साईं ॾिसो न, उहे इहे असांजे आॾो आहिनि न, सभु पाण भला को बि असां वटि हिते गड़ियासीन में तव्हां वञो, गड़ियासीन जे तव्हां हिन इलाइक़े में घुमो त कंहिंखे ख़बर न आहे त को मां ते 5 केस थियल आहिनि। उहो अबड़ो हुजे, बरोच हुजे, शरो हुजे, जखराणी हुजे, असां वटि मां चवां थो की चंद माण्हू जेके आहिनि, जेकॾहिं 1000 माण्हू हूंदो। भला बिरादरियुनि जा चङा मुड़ुस बि झेड़ा कराइनि था? बिल्कुलु साईं, चङा मुड़ुस त न चवां मां, हुन में खणी हिकिड़ा जेके मां सरदार चवां या वॾेरा चवां, मां पाण हिकिड़े घराणे सां वास्तो रखां थो, पर उन में सभु बराबरि बि न आहिनि ऐं कुझु उन में बहितर माण्हू बि आहिनि हिन तालुके में। जीअं हाणे दुरानी ख़ानदान आहे, इन शइ खां तमामु घणो परे रहियो आहे। विढ़ाइण वारी सियासत हिन खां हिन शइ खां उहा लिकल ॻाल्हि कोन्हे। दुरानी ख़ानदान त क़बीलाइत बिलीव ई न कंदो आहे। इन में इहे शयूं जेके आहिनि न साईं, असां वटि जॾहिं झेड़ा थिया आहिनि त एतिरा वीचारा माण्हू ब्लॉक थी विया आहिनि, पोइ न रोड ॾे रस्ते ॾे कंहिंजो ख़्यालु आहे, न स्कूल ॾे ख़्यालु। हालांकि असां वटि काफ़ी बहितरी आई आहे। ईअं न त असांजे तालुके में हिते तव्हां डिग्री कॉलेज ॾिसो, ग्रेट स्टेशन ॾिसो, हिते हिकिड़ी ग्रेट स्टेशन हाणे गड़ियासीन में लॻी अथव, हिकिड़ी ग्रेट स्टेशन मदईअ में लॻी आहे। डिग्री कॉलेज तव्हां बॉइज़ ॾिसो, गर्ल्स ॾिसो, मदईअ में तव्हां बाईपास सां हलंदव त, ऐं हालांकि उहे आबाद आहिनि। गड़ियासीन में तव्हां स्कूल ॾिसो, हिननि स्कूलनि जा ॿार अलाए किथे पहुता आहिनि, सुठियुनि सुठियुनि मंज़िलुनि ते पहुता आहिनि। पर हे जेके असां वटि क़बाइली झेड़ा ऐं जेके माण्हू वीचारनि खे विढ़ायो थो वञे, इन में माण्हुनि खे एॾो ब्लॉक करे छॾियो अथऊं जो असांजो माण्हू ॾाढो परेशान आहे हितां जो। ऐं हाणे उन में इहो सबबु थियो आहे त इहो सुठा असां वटि ऑफिसर आया आहिनि, SP जीअं 2-4 सुठा आया आहिनि, या जेको मौजूदा SP आहे इहो बि तमामु बहितरु आहे। इन ते अची कमु करणु शुरू कयो आहे त इहे क़बाइली जेके झेड़ा आहिनि इन्हनि खे मां पंहिंजो पाण में ख़तमु करायां। ऐं इन में विच में हिकिड़ो असां झंडो खयोंसीं आगा सराज खान, असां आगा सराज खान जी क़यादत में बाबा सरदार अहमद अली खान सभिनी गॾिजी, त तव्हां यकीन कयो त इन में जॾहिं असांजा उहे तारीख़ूं करायूंसीं, ईअं करायूं त हिकिड़ो माण्हू असांजे हितां जो पंहिंजो, मां उन खणी गोसवश खान महरी चवां, उहो जेको आहे त इहो हलायूं त बाबा जेको कोर्ट में पिया वञनि त बाबा हिन स्पीकर आहे, इहो फ़ैसिला कीअं थो कराए। अच्छा, गोसबख्श खान महर वारा? हा। त हे ठाह छो थो कराए? छो था कराइनि?
भल जहिड़ा हलनि। भली जहिड़ा हलनि, इन में मक़सदु इहो आहे न त भली जहिड़ा हलनि। जेकॾहिं हिकिड़ा माण्हू तारीख़ उन में असां सदायन ऐं उन्हनि ॾहणनि वारो तारीख़ बि थी वई, फ़ैसिलो बि थी वियो, या ॿिनि माण्हुनि ने बि सभिनी हा कई। असां वटि इलाही सारा ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां खां गुझूं न रहंदियूं ऐं तव्हां ॾिसो था। असां बि इहा चऊं था त अलाह करे तव्हांजे थ्रू, मीडिया जे थ्रू, की उहे माण्हू जेके माण्हुनि खे विढ़ाइनि था या असांजे आवाम खे जेको आहे सो दरपदर कयो अथऊं, उहे वाखा थियनि, उहे माण्हुनि खे ख़बर पवे। हालांकि 40 सालनि में माण्हुनि खे ख़बर पवणु खपे। मूंखे लॻे थो त इनशाला माण्हुनि खे ख़बर पई आहे, हिन वोट जे ज़रिए उहो ज़रूरु एहतिसाब कंदा उन्हनि जो। अगरि साईं ॾिसो न, हिते शिकारपुर ज़िलो सरदारी इलाइक़े जो गढ़ आहे। जेकॾहिं हिकिड़ो बि ऑफिसर ईमानदार अचे थो त काफ़ी हालतूं बहितर थी वञनि। हिकिड़ो SP जिसकाणी जे झटके खां पोइ मुसलसिल 2-3 SP जेके आया, तव्हांजो हा शाहराऊं काफ़ी महफ़ूज़ थी वियूं। तव्हां हिन ॻाल्हि जा हामी हो त ऑफिसर जे कम में सियासी मदाख़लत न हुअणु खपे? बिल्कुलु न हुजणु खपे। पर आहे हुई, हाणे न आहे, हिन वक़्तु न आहे। इहो तव्हां ॾिसो न, केॾी बदकिस्मती आहे असांजी सिंध जी, त मां चवां साईं SP मुंहिंजी मर्ज़ी जो हुजे, DC मुंहिंजी मर्ज़ी जो हुजे, तपेदार मुंहिंजी मर्ज़ी जो हुजे। इहा सियासत न आहे, इहो पंहिंजी पेट जी पूजा आहे मुंहिंजे हिसाब सां। SP अचे, उहो पंहिंजो कमु करे, लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे, उनखे सभिनी खे ताईद करणु खपे, उन सभिनी खे चङनि खे उनजो हथु वंडाइणु खपे। दुनिया में मौज़ब जेके क़ौमूं आहिनि, जेके तरक़ी पसंदि मुल्क आहिनि, तव्हां उते उन्हनि जा सिस्टम त ॾिसो, उन्हनि जा सिस्टम्स ॾिसो, हुन वटि सिस्टम्स आहिनि। असां वटि इहे सिस्टम्स जेके आहिनि, इहे ब्यूरोक्रेसी वारी, मुंहिंजो ऑफिसर मुंहिंजो आहे, मुंहिंजे चवण में हुजे, मूंखे अचे सलाम करे, सलूट छो नथो करे, मां ॾे न आयो आहे त हिनखे ट्रांसफ़र करायां। नंढी सोच आहे, इहा नंढी सोच आहे। वॾी महिरबानी आगा मसीउद्दीन ख़ान दुरानी साहिबु, ज़ुल्फ़कार अली कुमारी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, आगा मसीउद्दीन दुरानी साहिबु ऐं ज़ुल्फ़कार अली कुमारी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधूं। उनजो चवणु आहे त सियासत के जेकॾहिं नेक नियती सां कजे त उहा इबादत आहे। जेकॾहिं सियासत में ग़िलाज़त काहे पवंदी त पोइ ज़ाहिर आहे माण्हुनि जी नफ़रत फितरी अमल आहे। इंतिज़ामी जेके ढांचा हुजनि था, उन्हनि में सियासी माण्हुनि जी मदाख़लत सॼे माहौल खे तबाह करे थी, सॼे स्ट्रक्चर खे तबाह करे थी, जंहिंसां उहो कुझु ऑफिसर पोइ डिलीवर नथो करे सघे। चंद SPs आया जंहिंजे कम में मदाख़लत न थियण जे करे तमामु सुठा नतीजा आया, उहे इन ॻाल्हि जा हामी आहिनि। ख़ासि तौर ते आगा मसीउद्दीन चवनि था त असां इन ॻाल्हि जा हामी आहियूं त सियासत जी मदाख़लत न हुअणु खपे इंतिज़ामी सूरत हाल में। ऐं कमारे साहिब जंहिंजो चवणु आहे त असां चाहियूं था, हू चवनि था त हू बि हिकिड़े सरदारी घराणे सां तालुक़ु रखनि था, चाहियूं था त हिते हलंदड़ क़बीलाई तकरार ख़तमु थियनि, खूनारेज़ी ख़तमु थिए। जेकॾहिं क़बीलाई विढ़ांद हलंदी आहे त पोइ ॾोहनि जूं फैक्ट्रियूं ठही पवंदियूं आहिनि, ॾोहारी माण्हू उते पलिजंदा आहिनि, सॼो इलाइक़ो बदमनी जे वर चढ़ी वेंदो आहे। हुननि उहा कोशिशि कई आगा सिराज ख़ान दुरानी जी अॻुवाणीअ में त कुझु धुरनि उन में रुकावटूं विधियूं, रोड़ा अटकाया त इहे ठाह न थियनि। जेकॾहिं इहे ठाह थिया त हुनजी सियासी दुकानदारी न हली सघंदी। उनजे करे अहिड़े क़िस्म जे अमलनि खे निंदणु खपे, अवाम में शऊर उजागर करणु खपे, माण्हुनि में इहा सोच वाज़ह थियणु खपे, अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे पधिरो करणु खपे जेके क़बीलाई विढ़ांद जा हामी हुजनि ऐं जेके क़बीलाई विढ़ांद ख़तमु कराइण जा हामी हुजनि। ॿिन्हिनि जी पोज़ीशन वाज़िया हुजणु खपे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।